जी परदो रुख तां परे कयो पिरीं हिकु पलक वाह त कई किरिया केतिरा माण्हू जिन मलक हुरूं परियूं हैरान थियूं ऐं झोरे विधियूं झलक वाह आफ़ताब ओट कई फरकी मथे फलक ख़ुश्क थी या ख़ैर मोहम्मद चवे हसीननि जा हलक यार नाहे ख़लक़ल मंझि ख़लक़ बि मुंहिंजे जन बजड़ो जग में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿियो जेको तव्हां लीला चनेसर मां को बैत तव्हांजो पसंदीदा इहो सुर आहे न? मूं जेके चया आहिनि न हा उहो लीला जो लिखियलु आहे पर मूं वटि इहो मारवी ससी कुझु यादि आहे हा मारवी ससी मां ॿुधायो। मारवी मां यादि आहे हा हिकिड़ो मारवी मां ॿुधायो। असली मारवी मां बैत आहे त जेॾीमहिल मारवी वीचारी मुंतज़र थी वई को पैगाम पहुचाइण वारो माण्हुनि खे कोन हो जी पोइ जंहिंमहिल ॾिठे त ककर हेॾा का निकिता आहिनि पक ते त इहे कारूंझर ते वसण वेंदा पोइ ॾिठे हितां जे वेंदा त पहिरियां भालवा आहे पोइ अॻिते आहे कारूंझर सही त ककर खे चए त ए ककर कारूंझर ते तूं वञी थो वसण भालवा जे भर मां कुझु लड़ी कजे लंघ झूपा हूंदे झांगीड़नि जे ॿिया उते धनारनि जा धण माइट उते मुंहिंजा के साॻी अथई सजण वसी चइजे वेड़ी चन खे तूं करे चाह चवण त अदा अमर अखियूं पूरियूं नाहिज़ दूर ॾिसण हिते हिते आहिनि ॾाढो उमिरि जा ॿियो ताबश ऐं तपण पर इहा पक ॾिजां पहुवारनि खे त न थींदो मूर मञण लॼण विझाईंदुसि लोहीअ जी नकी लखनि ते लछण पर न मटींदुसि पहुवारनि जी भल थी पए कातीअ साण कुसण पर जे कज़ाए क़िस्मत सां मुंहिंजो थी पए मारिन मंझि मरण त कपिड़ो उमिरि खां कफर लाइ अव्हां खे वाजिबु नाहे वठणु खसीअ समेत खाहोड़ में मुंहिंजो पिरी कजो पूरण चए न मूं वस हुजे वेचारीअ जो हिते तर न थिए तरसण या परवर मूंखे पर ते पलक में पहुचनि त ॾिसी वठि तरसंदा वण कयां खे ख़ुशियूं ख़ैर मोहम्मद चए वाह वाह ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो हुन मां ससोई मां आख़िरी ससी मां कहिड़ो बैत ॿुधई इहे न दास्तान मूंखे हींअर यादि नथा पवनि ॿियो को आम बैत आजिया जो को बैत ॿुधायो। भले आए भले आयो भला पहिरीं ऐं त सॼण आयो सरकार अची मुंहिंजे अङण ते कयो लाइक़ लख हज़ार सुभान अल्लाह पहिरीं अव्हांजे पसण लाइ हो अखियुनि इंतज़ार दीदूं अव्हांजे दर्शन लाइ चोॾ सुहिणो चौधार ॿिया बि ओसेड़े जा अंदर में उहा उधमाई ओटार पहिरीं अव्हांजे पसण लाइ उधमाई ओटार सॼण जे सिक में चढ़ी विया कमर जा त गुबार पर यार आहे अव्हांजी ईदूं थियूं लही गणतियूं विया ॻार दिलि मिलाए दिलि भर दिलि सां कईसि ख़ुशीअ जी खीकार पोइ त चोरे चप चाह मां कयो का गुलनि जहिड़ी गुफ़्तार से लाल निकिता जे लबनि मां के सम्झदा सम्झदार तिन ते वंटनि सॼा वासे थी हरंदो ई हुबकार हिन वटि हो लाइक़ु होसनाऊं अव्हां कया न कुर्ब कुर्बदार जे ख़ूब कया ऐं ख़िदमतूं थी ख़ातिम ख़िदमतगार जोड़े जाइ वारे जीअ में खणी हंधि विछाया वार त बि लहंदो थोरो कोन लालण अव्हांजो मूंखां सारी सभु जमार ओ जे मालिक अव्हां सां मिलायो तंहिंजो आहियां शाही शुक्रगुज़ार अॼु बेहदि बेशुमार थी वियूं ख़ुशियूं ख़ैर मोहम्मद चए बेहदि बेशुमार का अहिड़ी ॻाल्हि जेका आवाम खे चवणु चाहियो दिलि में रही हुजे रहिजी वई हुजे सुगड़नि जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ ॻोठ वारनि जे लाइ राजबाग जे लाइ इहो ई त आहे त दिलि साफ़ इंसान जे लाइ दिलि साफ़ त पोइ कुदरत करे माफ़ ऐं ॿियो त ॼाणी ॿुझी सोचे सम्झी पोइ उहो कमु कजे ईअं न त थोरो सिखिजे ऐं वॾी तॾ ॾिजे ऐं हिकु नंढिड़ो सुगड़ आहियां ऐं जो चवां त आऊं हिकिड़ो वॾो सभिनी सुगड़ खां मथे आहियां इहा जेका फ़ख़ुरु आहे न इन फ़ख़ुर खे सभु को हटाए छॾे मंज़िल आसान इनशा अल्लाह ताला थींदी मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त सभु को मोहबत कयो नफ़रत ख़तमु कयो मोहबत सां मिलो मोहबत सां त अलाह अव्हांखे सभिनी खे ख़ुशि कंदो असांखे बि उन सदिके आमीन आमीन